Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. वज़ीर आज़म ऐं बलोचिस्तान सरकार जी अपील्स बावजूद कोयटा में हज़ारा बिरादरी तरफ़ां वज़ीर आज़म जी आमद खां अॻु पोहरतनि जा लाश दफ़नाइण खां इनकार। कोयटा बाईपास ते हज़ारा बिरादरी जो 5 ॾींहं बि लाशनि सूधो धरणो जारी। रत ॼमाईंदड़ सीयत दौरान धरणे में हज़ारा बिरादरी जूं औरतूं ऐं ॿार बि शामिल। कोयटा में मचसानीअ ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। वापारियुनि तरफ़ां एहतिजाज तौरु कारोबारी मर्कज़ बंदि रखिया विया। बलोचिस्तान जे मछवार इलाइक़े में हज़ारा बिरादरी जे 11 पोहरतनि खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो हो। वज़ीर आज़म इमरान ख़ान कोयटा वञण बदिरां मचसानीअ ते इस्लामाबाद में हंगामी इजलास तलब करे वरितो। घरू खाते तरफ़ां वज़ीर आज़म खे मचसानीअ बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। इजलास में मुशावरत बाद अहम फ़ैसिलनि जा इम्कान। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी एक जहाज़ में फ़नी ख़राबी सबब ॿिए जहाज़ में सवार थी कोयटा पहुची वियो। यूसुफ रज़ा गिलानी, मुराद अली शाह ऐं ॿिया पीपल्स पार्टी अॻवान बि बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु मौजूद। बिलावल भुट्टो ज़रदारी कोयटा में धरणो हणी वेठल हज़ारा बिरादरी सां मुलाक़ात कंदो। मरियम नवाज़ बि पार्टी अॻवाननि सां गॾु कोयटा पहुची रही आहे। मरियम नवाज़ चयो आहे त धरणे खे 5 ॾींहं गुज़रण बावजूद वज़ीर आज़म मुतासिरनि जे मथे ते हथु रखण लाइ कोयटा न वियो। हज़ारा बिरादरी खे अपील कंदासीं त प्यारनि जा लाश दफ़नाया वञनि। सान्हे में मुलविस दहशतगर्दनि जो पतो लॻाइण ऐं खेनि गिरफ़्तार करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। सिंधु सूधो मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में मचसानीअ ख़िलाफ़ धरणा जारी। कराची में 19 मुख़्तलिफ़ जायुनि ते धरणनि सबब ट्रैफ़िक मुअत्तल। नुमाइश चौरंगी, शाहराह फैसल, कामरान चौरंगी, नाथा खान ऐं ॿियनि इलाइक़नि में हज़ारा बिरादरी सां ॿधी जे इज़हार लाइ धरणा। शहरनि खे अच वञ में परेशानी। कराची एयरपोर्ट वेंदड़ रस्ता बंदि हुजण सबब केतिरियूं उॾामूं देर जो शिकार। कराची ऐं लाहौर वेंदड़ उॾामूं बि मुअत्तल थी वियूं। इस्लामाबाद, लाहौर, हैदराबाद, घोटकी, नवाबशाह, कंडियारो, कश्मोर, गाजी ख्वावर, कोटड़ी, जाम साहब ऐं ॿियनि शहरनि में बि धरणा। मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे सॾ ते धरणनि दौरान हज़ारा बिरादरी सां ॿधीअ जो इज़हार। मचसानीअ में मुलविस जवाबदारनि खे जल्द अंजाम ते पहुचाइण जो मुतालबो। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन ताबिश गोहर उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त ताबिश गोहर व्हाट्सएप ज़रिए वज़ीर आज़म इमरान ख़ान ॾांहुं पंहिंजी इस्तीफ़ा उमाणे छॾी। ताबिश गोहर तवानाई जे शोबे में अहम किरदार न मिलण ते दिल बर्दाश्त थियो। पीपल्स पार्टी तरफ़ां PTI अॻवाननि जी मुबैना करप्शन ख़िलाफ़ अदालत वञण जो फ़ैसिलो। सरदार लतीफ़ खोसा जी सरबराही में क़ानूनी माहिरनि ते ॿधल कमेटी क़ाइमु। पीपल्स पार्टी अॻवान नैयर बुखारी चयो आहे त हुकूमत ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई वेंदी। कमेटी वफ़ाक़ी वज़ीरनि जी मुबैना करप्शन जी निशानदही कंदी। अमेरिकी राजधानी वॉशिंगटन में ट्रंप जे हामियुनि तरफ़ां मुज़ाहिरनि दौरान मछलियल माण्हुनि जी कैपिटल हिल ते चढ़ाई। मुज़ाहिरीन रुकावटूं ऐं सिक्योरिटी तोड़े कैपिटल हिल जी इमारत में दाख़िल थी विया। भञ-ड्राह ऐं चक्रिन दौरान केतिराई पुलिस एहलकार ज़ख़्मी। पुलिस तरफ़ां मुज़ाहिरीन खे छिड़विछिड़ करण लाइ लठबाज़ी ऐं शैलिंग। चक्रिन में औरत सूधो 4 ॼणा मारिजी विया।
पुलिस 50 खां वधीक मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार करे वरितो। वॉशिंगटन में छिक ताण बाद 12 कलाकनि लाइ कर्फ्यू लागू। वॉशिंगटन DC जे मेयर एमरजेंसी में 15 ॾींहनि जी वाध करे छॾी। अमेरिकी कांग्रेस जे गॾियल इजलास में सदारती चूंडुनि जे नतीजनि में जो बाइडन जी कामयाबी जी तौसीक़। बाइडन जी कामयाबी ते ट्रंप जा हामी आपे मां निकिरी विया। कैपिटल हिल जी इमारत में ट्रंप जे हामियुनि जी चढ़ाई बाद वॾे अंग में पुलिस नफ़री मुक़रर। अमेरिकी सेनेट पेंसिल्वानिया जे चूंड नतीजनि ते ट्रंप जे हामियुनि जा एतिराज़ रद्द करे छॾिया। नायब सदर तरफ़ां चूंड नतीजनि ते रिपब्लिकन पार्टी जा 3 एतिराज़ रद्द। ट्विटर अमेरिकी सदर ट्रंप जा चिड़ ॾियारींदड़ पैगाम हटाए छॾिया। ट्विटर इंतिज़ामिया ट्रंप जा 3 ट्वीट बयान डिलीट करण बाद खेसि 12 कलाकनि लाइ ब्लॉक करे छॾियो। फेसबुक में पॉलिसीज़ जी भञकड़ीअ ते ट्रंप खे 24 कलाकनि लाइ ब्लॉक करे छॾियो। आलमी सरबराहनि जे मज़म्मतुनि बाद अमेरिकी सदर ट्रंप तरफ़ां हामियुनि खे एहतजाज ख़त्म करण जी अपील। अमेरिका जे नए चूंडियल सदर जो बाइडन कैपिटल हिल ते मुज़ाहिरीन जे हमले खे बग़ावत करार ॾेई छॾियो। जो बाइडन चयो आहे त अमेरिका जे कैपिटल हिल ते हमलो अमेरिका जी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। वाक़े सां अमेरिकी जमहूरियत खे नुक़सानु पहुतो ऐं सॼी दुनिया में तमाशो ॾिठो वियो। फ्रांस, रूस ऐं कैनेडा तरफ़ां अमेरिकी पार्लियामेंट ते हमलनि जी मज़म्मत। ॿारनि सां ज़्यादती जा जवाबदार रियायत जा हक़दार न आहिनि। सुप्रीम कोर्ट ॿारड़े सां ज़्यादतीअ जे केस में जवाबदार जी मौत वारी सज़ा ख़िलाफ़ अपील रद्द करे छॾी। ॿुधणीअ दौरान एडिशनल प्रोसिक्यूटर जनरल चयो त जवाबदार हैदर उर्फ़ पप्पू गुज़िरियल साल जून में ॿारड़े खे ज़्यादतीअ बाद घुटा ॾेई क़तलु कयो हो। हाई कोर्ट जवाबदार जी मौत वारी सज़ा खे बरक़रार रखियो। इलेक्शन कमीशन PTI ख़िलाफ़ परॾेही फंडिंग केस ते स्क्रूटनी कमेटी जो इजलास तलब करे वरितो। स्क्रूटनी कमेटी तरफ़ां 13 जनवरी ते इजलास लाइ PTI सूधो ॿियनि धुरनि खे नोटिस जारी। इलेक्शन कमीशन स्क्रूटनी कमेटी खे PTI ख़िलाफ़ परॾेही फंडिंग केस जल्द उकलाइण जी हिदायत कई हुई। PDM तरफ़ां परॾेही फंडिंग केस उकलाइण में देरि ख़िलाफ़ 19 जनवरी ते इलेक्शन कमीशन आॾो एहतजाज जो ऐलान कयो वियो हो। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत में LNG रेफरेंस ते ॿुधणीअ दौरान नायब प्रोसिक्यूटर तरफ़ां शाहिद खाकान अब्बासी जी हाज़िरी खां छूट ॾियण जी मुख़ालिफ़त। अदालत जी इजाज़त बिना परॾेह वञण ते शाहिद खाकान ख़िलाफ़ गिरफ़्तारी वारंट्स जारी करण जी इस्तदा। ॿुधणीअ दौरान नायब प्रोसिक्यूटर चयो त शाहिद खाकान अब्बासी इजाज़त बिना परॾेह हलियो वियो आहे। वफ़ाक़ी घरू खाते खां वज़ाहत वरिती वञे त जवाबदार अदालत जी इजाज़त बिना परॾेह कीअं वियो। अदालत शाहिद खाकान अब्बासी जे परॾेह वञण बाबति हुकूमती इजाज़तनामो तलब करे वरितो। अदालत चयो आहे त हुकूमती इजाज़तनामो पेश थियण बाद नैब जी इस्तदा ते फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। कराची जी मक़ामी अदालत लियारी गैंगवार जे मुख्य किरदार उज़ैर बलोच खे 3 मुख़्तलिफ़ केसिस में बरी करार ॾेई छॾियो। पुलिस उज़ैर बलोच ख़िलाफ़ हंगामनि ऐं पुलिस मुक़ाबलनि जे केसिस में सबूत पेश करण में नाकाम। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त सबूत न हुजण जे बुनियाद ते उज़ैर बलोच खे 3 केसिस में आजो करार ॾिनो वियो आहे। जवाबदार ॿियनि केसिस में नामज़द न हुजे त खेसि आज़ादु कयो वञे। उज़ैर बलोच ख़िलाफ़ साल 2012 में हंगामनि ऐं पुलिस मुक़ाबलनि जा 3 मुख़्तलिफ़ केसिस दाख़िल कया विया हुआ। पंजाब असेंबलीअ में नवाज़ लीग जी MPA मुनीरा यामीन सती कोरोना विघे लाॾाणो करे वई। मुनीरा यामीन रावलपिंडीअ मां औरतुनि जी मख़सूस सीट ते नवाज़ लीग जी MPA चूंडिजी वई हुई। कुझु अर्सो अॻु कोरोना विघे खेसि इस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। पंजाब जे वॾे वज़ीर तरफ़ां नवाज़ लीग MPA जे लाॾाणे ते अफ़सोस जो इज़हार। सिंध पुलिस जा वधीक 327 अहलकार कोरोना वबा जो शिकार। मुतासिर अहलकारनि जो अंगु वधी 4558 थी वियो। लाड़कानो सेंट्रल जेल में एहतजाज कंदड़ कैदियुनि ऐं पुलिस ऑफिसर्स में ॻाल्हियूं कामयाब। SSP लाड़कानो मसूद बंगश जी अॻवानी में पुलिस कैदियुनि सां ॻाल्हियूं करे एहतजाज ख़त्म कराए छॾियो। पुलिस तरफ़ां सेंट्रल जेल में सर्च ऑपरेशन बि आर्ज़ी तौर मुलतवी।
सेंट्रल जेल में रात देर से सर्च ऑपरेशन दौरान एहलकारन ऐं कैदियुनि में चक्रियूं थियूं हुयूं। छिकताण बाद पुलिस जी शैलिंग ऐं रेंजर्स के भी मदद लाइ तलब कयो वियो हो। कैदियुनि जो चवणु आहे त जेल इंतज़ामिया रिश्वत वठी मोबाइल फ़ोन्स वठी ॾिनियूं। हाणे वरी कैदियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। कैदियुनि तरफ़ां मुबैना तौर रिश्वत वठंदड़ जेल अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। इस्लामाबाद हाई कोर्ट नैब ऐं FBI में मुआहिदे ख़िलाफ़ दरख़्वास्त ते वफ़ाक़ी सरकार खां 2 हफ़्तनि में जवाब तलब करे वरितो। दिफ़ाई सेक्रेटरी परदेही सेक्रेटरी कानून ऐं इंसाफ़ वारी वज़ारत खे नोटिस जारी। समाजी तंज़ीम तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान डेप्यूटी अटॉर्नी जनरल पेश। अदालत हिदायत कई त अटॉर्नी जनरल मुआहिदे बाबति वफ़ाक़ी सरकार खां ब्रीफिंग वठी अदालत खे आगाह करे। दरख़्वास्त ते ॿुधणी 11 फ़रवरी ताईं मुलतवी। कराची में फुर मज़ाहमत दौरान हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल ज़ैन आफंदीअ जो क़त्ल केस ॿिए ॾींहुं बि दाख़िल न थियो। पुलिस फौरन जो पतो लॻाइण में बि नाकाम। ज़ैन आफंदीअ जे घर भातियुनि जा बयान बि रिकॉर्ड न थी सघिया। पुलिस जो चवणु आहे त ज़ैन आफंदीअ जे घर भातियुनि जा बयान रिकॉर्ड थियण बाद जांच अॻिते वधाइण में मदद मिलंदी। वाक़े जी मुख़्तलिफ़ रुखनि में जांच कई पई वञे। CCTV फुटेजिस हथ कया पर जवाबदारनि जा चेहरा वाज़े न आहिनि। सिंध मदरसतुल इस्लाम जे टीचर्स एसोसिएशन तरफ़ां ज़ैन जे क़त्ल वाक़े जी मज़म्मत। पुलिस खां जवाबदार जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो। SSP सखर पुलिस जे मुबैना तशद्दुद में वकील मियां एजाज़ जे क़त्ल थियण वारे वाक़े जी ॿीहर जांच लाइ घरू सेक्रेटरी वटि दरख़्वास्त जमा कराए छॾी। घरू सेक्रेटरी SSP सखर इरफान समो जी दरख़्वास्त ते IG सिंध मुश्ताक महर खां राय तलब करे वरिती। सखर पुलिस जी तहवील में मुबैना तशद्दुद दौरान वकील एजाज़ आराई क़त्ल थी वियो हो। ॿिनि DIGs तरफ़ां कयल जांच रिपोर्ट्स में SSP सखर ऐं ॿियनि पुलिस ऑफिसर्स खे वकील जे क़त्ल जो ज़िम्मेवार करार ॾिनो वियो हो। हैदराबाद जे फरीदाबाद वारे इलाइक़े में कारखाने अंदरि गैस भरिजण सबबि 3 ॼणनि जी हालत ख़राब। बेहोशी हालत में अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त कारखाने में जनरेटर जी गैस भरिजी वई हुई जंहिं सबबि पोरत जे बेहोश थियण जो वाक़ियो पेश आयो। बेहोश थियलनि में कारखाने जो मालिक ऐं 2 पोरत शामिल। शेख भिरकियो भरिसां मासात हथां नौजवान क़त्ल। ॻोठ हाजी बागो टिंगड़ीअ में जवाबदार जब्बार टिंगड़ीअ पंहिंजे मासात शकील अहमद ते बंदूक जा फायर करण बाद फरार। नौजवान जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। पुलिस खे झेड़े जा कारण मालूम न थिया। फरार थियल जवाबदार जी ॻोल्हा जारी। पिरियालो शहर में नारी कारहें जी तहमत में मुड़ुस हथां क़त्ल। झुगी पाड़े में जवाबदार नादिर शेख पंहिंजी ज़ाल शमशाद खे कुहाड़ियूं हणी क़त्ल करे छॾियो। वारदात बाद जवाबदार फरार। नारी जो लाश अस्पताल में पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त नारी खे कारहें जो इल्ज़ाम मढ़े क़त्ल कयो वियो। पुलिस तरफ़ां जवाबदार जी ॻोल्हा जारी। ऐं सखर में लालची ॾाॾे यतीम पोटीअ खे विकिणी छॾियो। अदालती हुकुम ते पुलिस कार्रवाई करे ॿाड़ीअ खे बाजाब कराए वरितो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच ॿाड़ीअ खे अमर हवाले करे छॾियो। नींगरीअ जी अमर सिंध हाई कोर्ट में धीउ जी वापसीअ लाइ दरख़्वास्त दाख़िल कई हुई। पुलिस जो चवणु आहे त ॿाड़ीअ खे पंहिंजे ॾाॾे लालच में अची विकिणी छॾियो हो, जंहिं बाद नींगरीअ जी शादी कराई वई हुई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवांखे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हिकु शॉर्ट ब्रेक खां पोइ बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था।